नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारू शाह में खबर ॾींदा हलूं त ठारू शाह में सीनियर सहाफ़ी शहीद अज़ीज़ मेमण जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ी धुरनि ऐं समाजी अॻुवाणनि जो एहतजाज। कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो PFU जे पारां नौशर फेरोज़ यूनियन ऑफ द जर्नलिस्ट जे अॻुवाण गुलाम कादिर फरीद खानज़ादा, अवामी प्रेस क्लब जे ठारू शाह जे सदर अकील अहमद खानज़ादा, इख्तियार सोलंगी, राणा वकार, सहाफ़ी वकार मस्तोई, समाजी अॻुवाणनि बाहनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो ऐं नारेबाज़ी कंदे हिननि चयो है त सहाफ़ी अज़ीज़ मेमण हक़ ऐं सच जो साथारियो खेसि सच लिखण करे क़त्ल कयो वियो आहे। असां संदसि क़त्ल ते सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। सिंध हुकूमत IG सिंध पुलिस खां मुतालबो करियूं था त सहाफ़ी जे कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करियो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।